ॿी ॻाल्हि त हे जेको तव्हां चप्पल पाए था अचो इहो गलो न आहे। बूट पाए अचिणो आहे, टाई पाए अचणी आहे। कल्ह मूं जेके पिक ॾिठा आहे तुंहिंजी टाई ॾिस कीअं लॻी पई आहे, टाई सिधी ॾियो ऐं तव्हां जी टाई किथे आहे छो ड्रेस त कंप्लीट टाई सां ई आहे न, ऐं चप्पल पाए आया आहियो। अञा मथे खणी हिन इदारे में छा आहे ऐं तव्हांजे लाइ कहिड़ियूं सहूलियतूं ऐं तव्हांखे छा छा करिणो उहो सभु शयूं रखियल आहिनि। इन करे जेके तव्हां अचो था महिरबानी कयो ड्रेस कंप्लीट पाए अचो। कल्ह काफ़ी सारा 50-60 छोकिरा आया जेके बग़ैर ड्रेस जे आया। पूरे सिंध जे कॉलेजनि में ड्रेस कंपलसरी आहे, इन करे ड्रेस पाए अचो ऐं बाक़ाइदे बूट पाए अचो। सभु माना कंहिंजी का टाई हेठि लॻी पई आहे, कंहिंजी का मथे लॻी पई आहे। अचो था असेंबली बि जेको पंहिंजे तरीक़े सां नथा ठाहियो उहा बि असां तव्हांखे तयारियूं त तव्हांखे हीअं करिणो आहे। नंढी नंढी शयूं आहिनि जेके तव्हांखे करणियूं आहिनि, रोज़ु रोज़ु उहा साॻी शइ असां रिपीट पिया था कयूं सॼो साल। असेंबली तव्हांखे कीअं करणी आहे, तव्हांखे बीहणो कीअं आहे, उहो तव्हां उन शइ खे फॉलो नथा कयो। क़ुरान शरीफ़ तलावत तव्हां मां केरु कंदो? क़ुरान शरीफ़ तलावत हलिया निकिरे। हलो 1 बाय 1 वेंदो। हिकिड़ी लाइन पिट पहिरीं हिकिड़ी क्यों हलंदी ऐं ड्रेस जे हवाले सां जेके ॿुधायो तमामु ड्रेस कंपलसरी आहे। बूट पाए अचो, नौजवानो बाक़ाइदे सुबुह जो तयारु थी अचो। ढरा ढरा लॻा पिया हो, नाश्तो करे अचो, इहो ज़रूरी अथव। सुबुह जो नाश्तो करे ईंदो पेट भरियल हूंदो, ॻाल्हि सम्झ में ईंदव। ख़ाली पेट ते पढ़ाई मज़ो न ॾींदी आहे। हिनखे सुभाणे टाई पाए अचिजांइ। वालेकुम सलाम। टाई किथे आहे बाबा? The only even prime number is the one has given last name, prime number step, and last name component number step, and simply function. And also what variables change of quantity. सोर्सेस आहिनि, लोग सोर्सेस पंहिंजा इस्तेमालु कंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जेतिरी बि ज़रूरत आहे न उहे सभु तरीक़ा था कनि। असां वटि प्रॉब्लम्स घणा